मुफ्ती साहब, स्टेट लाइफ इंश्योरेंस एक इदारो है जैमें 50,000 फी किस्त के हिसाब से 7 किस्तूं जमा करायूं था, जेकी 3.5 लाख बणिन थियूं। 20 सालन का बाद उहो इदारो असां के 25 लाख दे थो। छा इहो तरीक़ो जायज़ आहे? स्टेट लाइफ इंश्योरेंस एक इदारो आहे जंहिंजो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां पंहिंजे जिस्मानी तहफ़ुज़ जे लाइ या कंहिं शइ जे तहफ़ुज़ जे लाइ उन्हनि सां मुआहिदो कयो था त 20 सालनि ताईं मुंहिंजो तोसां मुआहिदो आहे, मां तोखे 7 किस्तूं ॾींदुसि, 50,000 जी किस्त। इन्हनि 20 सालनि जे अंदरि जेकॾहिं मूंखे कंहिं क़िस्म जो को नुक़सानु थियो त उन नुक़सान जो इज़ालो भरपाई इहो इदारो कंदो। इहा आहे जिस्मानी इंश्योरेंस। शरीयत जी नज़र में इहा जाइज़ न आहे। वजह छा आहे त इन में हिकिड़ी जुआ आहे ऐं ॿियो सूद आहे। सूद कीअं आहे? तव्हां उनखे 7 किस्तूं ॾिनियूं जेके 3.5 लाख बणिया। 20 सालनि खां बाद तव्हां उनखां 25 लाख वठो था। छाजे लाइ? तव्हां उनखे जमा कराया आहिनि 3.5 लाख रुपया, तव्हांखे उहे ॾियनि था 25 लाख रुपया। मथी सॼी रक़म हराम आहे, सूद आहे। छो त तव्हां उन सां को कारोबार न कयो आहे, का तिजारत न कई आहे। ईअं न जो तव्हां उनखे 3.5 लाख ॾिना आहिनि, हे वटि पैसा, इन में ढोर वठी करे पाल उनखे खपाए, पोइ आमदनी जेकी थींदी प्रॉफिट में आदियत, कारोबार त न आहे न। तव्हां उनखे सिर्फ़ु किस्तूं ॾिनियूं आहिनि, उन पैसा काॾे क्या तव्हांखे ख़बर ई न आहे। सिर्फ़ु 20 सालनि खां बाद तव्हांखे 25 लाख ॾे थो, इहो सूदी निज़ाम आहे, इहो हराम आहे। ऐं ॿियो इन में जुआ जो उनसर आहे। छो त 20 सालनि ताईं कंहिंखे ख़बर त कॾहिं तोखे नुक़सानु ईंदो, कॾहिं तुंहिंजो एक्सीडेंट थींदो, कॾहिं तूं बीमार थींदे, कॾहिं तुंहिंजी मौत वाक़ई थींदी। हिकिड़ी जुआ आहे न। इन जुआ में इदारे खे बि नुक़सानु अची सघे थो ऐं उन मालिक खे बि नुक़सानु अची सघे थो। इन्ही ॿिन्हिनि ख़राबियुनि जे करे लाइफ स्टेट इंश्योरेंस हराम आहे।